हक़ साइण साईं असांजा अलाह साईं जी सईं वाट ॾेही परॾेही जिंद सिंध ऐं सीने जी सफ़ाईअ जो सूंहुं असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिक वारनि जे लाइ चिटाई। ॾिसण ॾिसी जे त हमह खे हक़ चुएं, शारिक शक मञे अंधा इन्हीअ ॻाल्हि में। साइण साईं असांजा मान वारे लेखक सुहिणे मोहम्मद असलम भुट्टो पारां लतीफ़ियात जे मौज़ूअ ते ॾिसण ॾिसी जे उनवान सां लिखियल किताब बाबति मुख़्तसर तारुफ़ी वीचार। भाइण भञी छॾ न त ॼाण विझंदई ॼार में, आऊं असीं जे चवनि ओॾो तन न अॾ पाण तनी सी गॾु नीह जनी जो ना हसी। ऐजा साईं जो बैत ॿुध त ॿियाई तो लहे सुण त पवई सुरत, तोखे तुंहिंजी ॿुध नथी सम्झण ॾे सैयद चए। पाण परूड़िण जीअ में झाती पाइण मेवाती सबक अमल आसूदगी ऐं सेहतमंदीअ में दुनिया जी माण्हुनि जी रहनुमाई क़ुर्बानी कशाले जे मैदान वारी क़तार मां सिंधी क़ौम जो इंसानी भाईचारे तख़लीक़ी पैदावारी अमल में अहिड़ो बुनियादी किरदारु रहियो आहे जितां नबी सरकार अरबी शहज़ादे सुहिणे मोहम्मद पाक साईं जन थधी हीर ऐं ख़ुशबू महसूस कई। सूबो सिंध तहज़ीबुनि जो मुहदार मर्कज़ पिणु आहे, पर अॼु जूं ज़मीनी बीहक में असां जूं गॾियल अख़लाक़ी सियासी समाजी दीनी हालतूं किथे बीठियूं आहिनि ऐं कहिड़े रुख ॾांहुं वधी सघारियूं थी रहियूं आहिनि, मनफ़ी या मस्बत। इहो सवाल गौर फ़िक्र जवाब ॻोल्हण सेहतमंद सिधाई गॾियल क़ौमी आलमी इंसानी भाईचारे अमुन तरक़ीअ लाइ दावत ॾिए थो। अहिड़ी कोशिश जे क़दम तौर किताब ॾिसण ॾिसी जे पढ़ण लाइक़ु मालूमाती ॼाण ख़ज़ानो आहे। लतीफ़ साईं जन जे रिसाले में जेका शाइरी आहे उहा क़ौमी इंसानी माण्हुपे लाइ आलमी सरमायो आहे। किताब में 17 सुरनि मां कुझु बैतनि जी चूंड थियल आहे, जंहिंमें ज़िंदगीअ जे अहम मौज़ूअनि सां गॾु लेखक ग़लतियुनि खे निशांभर करे अहिड़ी पाड़ाइती इल्मी साबिती दुरुस्तगीअ सां वज़ाहत कई आहे जंहिंजे पढ़ण सम्झण खे तसवर में आणण सां तबियत में रिधमी फ़रहती अहसास सां गॾु इल्मी पहुच में वाधू ॼाण उत्साह तवानाई चाहत जी लहर सां ज़हन में नवां सवाल पिणु उभरनि था। भिटाई साईं जे इल्मी तहक़ीक़ मुताबिक़ दुरुस्त पढ़णीअ जी साइंसी वज़ाहत क़ुरान हदीस नबियुनि इमाम सगोरनि जे इल्मी सबक सूफ़ियुनि आलमी ॾाहनि साइंसदाननि जे कशालनि इल्मी अमली पोरिहती फ़िक्र मुताबिक़ जेका कोशिश कई आहे उहा जिद्दत नवाण अदबी दुनिया जे माण्हुनि में बैतनि जी दुरुस्त पढ़णीअ सां ज़हनी किरदार साज़ीअ में केतिरी कीअं लाभाइती थिए थी, उन लाइ हर पढ़ंदड़ आज़ाद ऐं ज़िम्मेवार आहे। चवनि था त ॿुधंदड़ ऐं पढ़ंदड़ ई असली जज हूंदो आहे। भिटाई सिक वारनि जे लाइ चिटाई। ही कन गाॾवां ॾेई ॿिया कन गिन्हेज तनी सां सुणेज पिरियां संदी ॻाल्हिड़ी। साइण साईं असांजा दुनिया जे माण्हुनि ऐं क़ौमुनि में नफ़रत मोहबत जो मसइलो जाइ ठाहियूं बीठो आहे। दुनिया में जाइनि जॻहनि किताबनि जी पसंदि नापसंदि जो मसइलो जाइ ठाहियूं बीठो आहे।
दुनिया में माण्हुनि ऐं क़ौमुनि जी सोच में कुफ़्र ईमान जो मसइलो जाइ ठाहियूं बीठो आहे। दुनिया में माण्हुनि ऐं क़ौमुनि जी सोच में शर ख़ैर भूरे कारे ज़ालिम मज़लूम हक़ नाहक़ ग़ुलाम आका शूदर ब्रह्मण जो मसइलो जाइ ठाहियूं बीठो आहे। दुनिया जे माण्हुनि ऐं क़ौमुनि जी सोच में अवल रूह अवल साइंस जो मसइलो जाइ ठाहियूं बीठो आहे। दुनिया जे माण्हुनि ऐं क़ौमुनि में आहे नाहे जो मसइलो जाइ ठाहियूं बीठो आहे। दुनिया जे माण्हुनि ऐं क़ौमुनि में ज़वाल कमाल बर्बादी आबादी इनकार इक़रार जो मसइलो जाइ ठाहियूं बीठो आहे। लिखंदड़ केरु आहे, पढ़ंदड़ केरु आहे, ॿुधंदड़ केरु आहे, मसइले उथण जी जाइ, मसइले जी हल जी जाइ कहिड़ी आहे, सोचण ते का ढल कान्हे ऐं गौर फिक्र ते बि का टैक्स वग़ैरह नाहे। जिते सवाल नाहे उते जवाब नाहे, सवाल आहे त जवाब बि आहे। सवाल ऐं जवाब जे विच में नस्ल जी तयारी तलब रहनुमाई अमल लाइ लाॻीतो क़ुर्बानीअ कशाले सां मेवाती नतीजा अचण जा चिटा आसार ज़ाहिर थियण शुरू थींदा। चवनि था त ज़रूरत ईजाद जी माउ आहे। भिटाई ऐं सिक वारनि जे लाइ चिटाई। सरहा ॾिठमि से जनी साञाह सिराणसी, सरहा ॾिठमि से जनी साञाह सिराणसी, तेग़ तनी जे खे कट न लॻे कॾहिं। किताब में लेखक पंहिंजे पारां सूधो सवाल पुछनि तोणे जान जुदा थिए जे उनवान तहत इज़हारियो आहे त अरबी शहज़ादे हुज़ूर साईं जन जो फरमान आहे त सवाल जहालत जो इलाज आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सवाल बाबति फरमाए थो, पुछनि से पसन जॾहिं तॾहिं पिरीअ खे। लतीफ़ साईं सवाल सां लाज़मी नतीजे मिलण जी सनद जारी करे छॾी आहे। पुछनि से पसन याने सवाल ई त नतीजो आहे। जेकॾहिं सवाल खे पोशाक वांगुरु पाए हलबो त मक़सद जा नतीजा साम्हूं रक्स कंदे नज़र ईंदा। यूनानी फ़लसफ़ी थेलस ॾींहं जो बि आसमान में तकींदो वतंदो हो, उन करे त हुन सां सवाल साण हो। देव जॉनसन कल्बी ॾींहं जो ॾीओ ॿारे हलंदो हो, उन करे त हुन सां सवाल साण हो। सवाल खां सवाइ इंसान हैवान आहे। लतीफ़ साईं सवाल जे बारे में पंहिंजे मुरबीअ मेंटोर जो अहवाल पेश कंदे चवे थो त सूधो सवाल पुछनि तोणे जान जुदा थिए, सिधो सओं बा मक़सद ऐं क़दराए तो सवाल पुछनि था। मतिलब त सवाल जी उहिञाणी ज़रूरत जो पूराओ करण में कंहिंसां बि कंहिं बि क़िस्म जी मरवत ऐं रिआयत नथा कनि। तोड़े जो को सख़्ते में अची बेहाल थी पवे। सवाल खे त जवाब याने हल सॉल्यूशन कहिड़ी बि हालत में घुर्जे, छो त सवाल जी इहा फितरी ज़रूरत आहे। असांजे समाज में सवाल जी अहमियत ऐं अफ़ादियत जे बारे में लोक जे नफ़्सियाती लाड़े साइकोलॉजिकल टिल्ट जो अभ्यास करण सां मालूम थिए थो त मुआशिरे में सवाल जी अहमियत ऐं अफ़ादियत खे महसूस करण जी सघ कमज़ोर थींदी पई वञे। ॿियो त ठहियो, पर कंहिं बि माण्हूअ खे भली कार वक़्तु जेका रिवायती इज़त ॾिबी आहे उन जेतिरी बि सवाल जी आजियां कोन थी थिए। सवाल सां असांजो इज्तिमाई रवैयो ओपरो अजनबियत वारो रहंदो अचे थो ऐं अहिड़ो सुलूक रवा रखण जे करे इज्तिमाई शऊर मां साञाह जी कुवत साणी थींदी पई वञे। नतीजे में असांजो शऊर इज्तिमाई तरजीहनि खे झटण जी सलाहियत विञाए रहियो आहे। अहिड़े नमूने इनफरादी या ज़ाती मफ़ाद हासिल करण जी नोयत वहशत जो रूप वठंदी पई वञे।
जंहिंजे करे अवामी मफ़ादनि जी लताड़ इदारनि जे उजाड़ में पधरी नज़र अची रही आहे। जिते सवाल न आहे उते अहलियत जो मुहांदरो, अख़लाक़ी बिगाड़, अक़रबा परवरी ऐं जानिबदारी या रिआयत तय कंदी आहे। जिते सवाल न आहे उते तख़लीक़ ऐं दरियाफ़्त जा दरवाज़ा बंदि थी वेंदा आहिनि। लतीफ़ साईं समाजी मुफ़क्किर ऐं शाइर आहे। संदसि कलाम में तारीख़ ऐं जाग्राफ़ीअ सां गॾु माशी वायुमंडल जे नक्शे समेत अवामी सुजागी ऐं मुआशरती ज़िम्मेवारनि जो वॾो विचूर आहे। शाइरी संदसि इज़हार जो ज़रियो मीडियम आहे। शाइर दुनिया जा उहे क़ानूनदान आहिनि जेके रियासत या हुकूमत जे कुटुंब खां ॿाहिरि आहिनि ऐं उन्हनि खे रुजत परस्त रियासत पंहिंजे लेखे एक्नॉलेजमेंट में न रखंदी आहे, छो त रियासत वटि क़ानून जी अमलदारीअ लाइ ताक़त इन्फोर्समेंट जो इस्तेमालु थींदो आहे। पर शाइरत समाज जा अहिड़ा क़ानूनदान आहिनि जेकी फितरी शाइस्तगी ज़रिए जज़्बनि जी नज़ाकत, एहसासनि जी नफ़ासत जी, लफ़्ज़नि, लहजनि, इस्तिलाहनि, अदाउनि ऐं लक़ाउनि जे ज़रिए तंज़ीम सादी कंदे फ़र्द में शऊरी बेदारी ऐं अख़लाक़ी सुजागी पैदा कंदा आहिनि। शाइर क़ुदरत जे असासे, आसूदगी ऐं जमालियाती जोत ऐं जोहर जा पासदार हूंदा आहिनि ऐं हू क़ुदरत जो लिहाज़ रखण में इंसानियत जी बका सम्झंदो आहे। उन करे कुदरती ज़रियनि ऐं वसीलनि जी रवानीअ खे इंसानी रवैनि जी पाकीज़गीअ सां वाॻे रखण जो क़ाइल हूंदो आहे। अहिड़े नमूने पाकीज़ रवैनि जी अमलदारीअ लाइ अख़लाक़ी वजदान जी सुजागी ज़रूरी हूंदी आहे, जेका हिकु शाइर पैदा कंदो आहे। लतीफ़ साईं जो कलाम जेतोणीकि फ़र्द जे ग़ैर मामूली किरदार साज़ीअ ते ज़ोर ॾिए थो, पर उन सां गॾु मुआशरे जी अहमियत खे उजागर कंदे फ़र्द खे समाज खां बेगानगी अख़्तियार करण ते नाअहल क़रार ॾिए थो। जीअं पाण चवे थो त तोणे तूं का तार जिम हेकिले भेरी, केॾो बि तूं क़ाबिल हुजी मतां अकेले चरखो घुमाई, यानी रिथाबंदी करी। ॾिठी का ॾुआर सराफ़ तुंहिंजे सुट में, ईअं करण सां तुंहिंजे कम में पारखुनि खे ख़राबी नज़र आई। मुआशिरो असल में फ़र्द खे सुधारे या इस्लाह जी जदवल शेड्यूल सां वाॻे रखंदो आहे। छिजम क़तारा साथ चढ़ंदो लकीअं, छिजम क़तारा साथ चढ़ंदो लकीअं, मछड़ थिए पोआं वॻ वाट ई न लही। चओ तूं अलाह हिकिड़ो, ॿी वाई विसारे छॾ, भूतां तोसीं गॾु सॼण साह पसाह में। काइनात जे मालिक, ॾिसंदड़ ॿुधंदड़, ज़िंदह क़ाइम, अवल आख़िर, बातिन ऐं ज़ाहिर जी पोइलगी कंदड़ भिटाईअ खे दुनिया जी सेहतमंद तख़लीक़ी अक़लियत जो सरवाण चइजे त को वधाउ न थींदो। अक्सरियत खसारे में ऐं थोराई सब्र शुक्र में हुजण वारो फ़रमान सिक वारनि लाइ गौर तलब आहे। किताब हुगाव ओलाकू अखि उल्टी धार खां पोइ नक़ाद मुहक़िक़ मान वारे लेखक सुहिणे मोहम्मद असलम भुट्टो पारां लिखियल लतीफ़ियाती मौज़ूअ ते नओं आयल किताब ॾिसणु ॾिसीजे, जंहिंमें शाह लतीफ़ जे बैतनि ज़रिए माण्हुनि जी ज़हनी ओसर खे जदीद साइंसी रुख ॾेखारण जी तहरीरी कोशिश, शख्सी किरदार साज़ी, इज्तिमाई सेहतमंद क़ौमी इंसानी सोच जज़्बे खे जाॻाइण लाइ सिंधी अदब में नओं बरजुस्तो वाधारो कयो आहे। उन लाइ असां तरफ़ां समूरे सथ लाइ वाधायूं क़बूल पवनि। लेखक तरफ़ां पंहिंजी अमड़ सगूरीअ खे अर्पियल 272 सुफ़नि ते मुश्तमिल किताब जो अॻियों पासो रंगीन तासुरी ॾिख जो सुहिणो नमूनो
किताब जे पुठिएं पासे खां सिंध जे मशहूर मारूफ़ जाखोड़ी मुहक़िक़ मानवारे अली हसन चांडियो जी इल्मी अख सां लिखियल मुख़्तसर मोहब्बती वज़नाइतो इज़हार सामरोटी पब्लिकेशन थरपारकर तरफ़ां लतीफ़ियात जे मौज़ूअ ते ॾिसण ॾिसी जे किताब बाबति मानवारे प्रकाश करमवाणी सां मोबाइल नंबर 03333173584 ॿुड़ी 4 3 173584 ते राब्तो करे सघो था। लतीफ़ियात जे मौज़ूअ ते ॾिसण ॾिसी जे किताब बाबति मुख़्तसर तारीफ़ी वीचार ॿुधण लाइ तव्हांजा वॾा वड़ क़ुर्ब। आख़िर में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं जन जे बैत सां मोकिलाणी कंदासीं। जीअं जीअं वरक वराईन तीअं तीअं ॾिठो ॾोह, तंहिं कहिड़ीअ कबो कोह, जंहिं रहणीअ रहियो न सुपिरी।